न्याणी जी औलाद अल्लाह पाक जी रहमत हूंदी आहे। जेकॾहिं कंहिं घर में न्याणी पैदा थिए त उन जो नालो रखण लाइ संदसि माउ पीउ घणी सोच वीचार कंदा आहिनि। सभु को सोचींदो आहे त न्याणियुनि जा नाला ख़ूबसूरत हुजण सां गॾु बहितरीन मतिलब वारा हुजनि। इहो ई सबबु आहे त मुस्लमान माउ पीउ क़ुर पाक जा नाला चूंडींदा आहिनि, छो त क़ुर पाक हिकु अहिड़ो मजमूओ आहे जंहिंमें हर शइ जो हल मौजूदु हुजे थो। अॼु असां क़ुर पाक में मौजूद कुछ अहिड़ा ख़ूबसूरत नाला ॿुधाईंदासीं जंहिंजा मतिलब बि तमामु ख़ूबसूरत आहिनि। उहे नाला तव्हां पंहिंजी धीअरुनि जा रखी सघो था। ॼाणायल नालनि मां कुझु नाला नवां आहिनि जेके शायदि ई तव्हां कॾहिं ॿुधा हुजनि, या वरी ॿुधा बि हूंदा त उन्हनि ॾांहुं कंहिंजो ध्यानु न हूंदो। सभ खां पहिरियां नालो आहे ज़ंजील। ज़ंजील अरबी ऐं फारसीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे जन्नत जो चश्मो, ख़ुशबूदार ॿूटो जंहिंसां बाग़ में हुबकार हुजे। इहो नालो अरबी ऐं फारसीअ जो लफ़्ज़ आहे जेको मुस्लमान रखी सघनि था। इन नाले जी माना यकीनन तव्हांखे पसंदि आई हूंदी। इहो नालो मुस्लमाननि जी भेट में ईसाइनि में घणो ॾिठो वेंदो आहे। ॿियो नालो आहे अनाबिया। अनाबिया लफ़्ज़ अरबी ऐं मिस्री ॿोलियुनि जो मेलाप आहे जंहिंजी माना आहे जन्नत जो दरवाज़ो, मासूम, रोशन, चमकंदड़ तारो। इहो नालो गुज़िरियल कुझु सालनि खां पाकिस्तान में बि केतिरा ई भेरा रखियो पियो वञे। टियों नालो आहे वर्दा। वर्दा बि तमामु वणंदड़ नालो आहे। वर्दा जी माना आहे गुलाब जो गुल, महक, खुशबू, ताज़गी। इन नाले खे हर दौर में पसंदि कयो वेंदो आहे। आम तौर ते इहो नालो दुबई ऐं फ़लस्तीन में तमामु घणो पसंदि कयो ऐं रखियो वञे थो, जॾहिं त पाकिस्तान में बि इहो नालो रखियो वेंदो आहे। चोथों नालो आहे मरियम। क़ुर पाक में 4 भेरनि खां मथे मरियम नालो इस्तेमालु थियो आहे। हिन जी माना आहे पाक दामन, ख़ूबसूरत, मुतकी ऐं वणंदड़ आहे। इहो नालो अरब मुल्कनि में सभ खां वधीक पसंदि कयो वञे थो। अरब मुल्कनि जे हर कुटुंब में हिकु मरियम ज़रूर हूंदी आहे। पंजो नालो आहे आयत। क़ुरानी आयत जे हवाले सां हिन लफ़्ज़ जी माना आहे इशारो, वाज़िह, दलील, पाक, सच, हक़ीक़त, रस्तो। इहो नालो बि वणंदड़ ऐं सुठी माना वारो आहे, जॾहिं त इहो पाकिस्तान खां वधीक लिबनान में रखियो वञे थो। उन खां सवाइ केतिरा ई क़ुरानी ऐं इस्लाम जा नाला पिण आहिनि जंहिंजा मतिलब तमामु बहितरीन आहिनि। क़ुर पाक में अज़ाब, ॾोहनि ऐं गुनाहनि जो बि ज़िक्र आहे। उन करे रुगो क़ुर पाक में मौजूदु हुजण जे करे पंहिंजी औलाद जा अहिड़ा नाला न रखिया वञनि जेके असुल में अज़ाब, इब्लीस ऐं गुनाहनि समेत नाकारी शयुनि जा हुजनि। नाला रखण खां अॻु नालनि जो मतिलबु ॻोल्हणु इंतिहाई ज़रूरी हूंदो आहे, छो त नालनि जो बि ज़िंदगीअ ते वॾो असरु थिए थो।